अस्सलामुअलैकुम। आवाज़ किचन में अवां सभिनीनि खे भलीकार। माया अवांजी शेफ़ आबदा बलोच ऐं उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा। ऐं गर्मियूं कीअं पिया गुज़ारियो तव्हां, कीअं ओवरकम कंदा आहियो हुन सां। चांवर इलाही सुठा लॻंदा आहिनि, लाइट हूंदा आहिनि, पचाइण में आसान लॻंदा आहिनि। स्पेशली असांजी जेके घर जूं ख़वातीन आहिनि, छोकिरियूं आहिनि, मानी पचाइण गर्मीअ में इलाही ॾुखी थी वञे। पर बि हिकिड़ो टाइम स्पेशली नेरनि में त मानी पचे ई अथी, पर हुन खां बाद में ॾींहं जो या राति जो चांवर पचाइण में बि आसान आहिनि, मज़ेदार बि लॻंदा आहिनि, लाइट लॻंदा आहिनि। ऐं उन सां गॾु जेकॾहिं कोई रायतो तयारु थी वञे त पोइ त बसि छा ॻाल्हि आहे। अॼु असां ठाहींदासीं पटाटनि में चांवर, जंहिंमें पटाटनि जो पुलाव बि जंहिंखे चइबो आहे उहो तयारु कंदासीं। ऐं खीरे सां गॾु तयारु कंदासीं रायतो। खीरे जी तमामु घणी इफ़ादियत आहे, थधो हूंदो आहे इलाही। ऐं जेके पटाटनि जा चांवर आहिनि उन्हनि सां गॾु खीरे जो रायतो तव्हां तयारु कयो, एॾी ज़बरदस्त लॻंदव तव्हांखे उन ॾींहं जी मानी। त उन जे लाइ जेके शयूं असांखे खपनि उन्हनि जी मां तव्हांखे लिस्ट ॿुधाईंदी हलां। पटाटनि खे छिले करे कटे करे पाणीअ में भुॼाए रखियो अथसीं। ऐं चांवर यकीनन असांखे खपनि, हाफ के जी असां हिन में राइस इस्तेमालु कंदासीं। ऐं पा ॾेढ पा खनि तव्हां हिन में पटाटा इस्तेमालु कयो। ऐं लूणु असां हिन में शामिलु कंदासीं, ॻाढ़ा मिर्च असां हिन में ऐड कंदासीं। अच्छा, थोरा कुटियल ऐं थोरा पिसियल। हेड थोरी घणी हिन में इस्तेमालु थींदी, लूणु हस्बे ज़रूरत, थोरा पिसियल ऐं सुकल जेके धाणा हूंदा आहिनि उहे असां हिन में ऐड कंदासीं। सुर्ख बसर हिन में शामिलु थींदा, थोरो साबित गरम मसालो ऐड कंदासीं। ऐं ज़बरदस्त क़िस्म जा लाइट सां चांवर जेके आहिनि से तयारु थींदा। रायते में खीरो आहे ऐं थोरो हुन में बसर असां ऐड कंदासीं। हाणे तव्हांजी पसंदि आहे त तव्हां हिनखे भगार वारो था ठाहियो या न। अॼु भगार वारो न ठाहींदासीं, गर्मियुनि में बिना भगार जे रायतो अञा बि सुठो लॻंदो आहे। त रायते खे लाइट रखंदासीं। ऐं थोरो जेको आहे सो धाणा ऐं जेको मिर्च आहे उनखे कुटे करे उहो असां हिन में शामिलु कंदासीं। बस दैट्स इट। थोरा सावा धाणा पंहिंजे इन पटाटनि जे चांवरनि में बि। त हाणे ईअं था कयूं त स्टोव जेको आहे उनखे कयूं था ऑन। ऐं बसर मां वटि सुर्ख आहिनि, न त तव्हांजो पहिरियों स्टेप इहो ई हूंदो त तव्हां बसरनि खे सुर्ख कंदा। चलो जी, स्टोव असां कयोसीं ऑन। ऐं जेकॾहिं तव्हां हाफ के जी चांवर इस्तेमालु था कयो त अधु कप जेको मेजरिंग कोप हूंदो आहे उहो ऑयल जो काफ़ी हूंदो आहे। न घणो थींदो आहे न घटि थींदो आहे। न तव्हांजा चांवर जेके आहिनि से ड्राई लॻंदा तव्हांखे, ऐं न तमामु घणा ऑयली लॻंदा। त असां हिन में ऐड कयोसीं हाफ कप कंहिं बि क़िस्म जो जेको बि तव्हां कुकिंग ऑयल यूज़ कयो था उहो कुकिंग ऑयल यूज़ कयो। हाणे असां इन में शामिलु कंदासीं थोरो साबित गरम मसालो, थोरो ऐड कंदासीं। पटाटनि जा चांवर आहिनि, हरू भरू एॾो गरम मसाले विझण जी ज़रूरत न आहे। अच्छा, थोरो हिन में शामिलु था कयूं जीरो। हिकिड़ो असां इन में ऐड कंदासीं नंढड़ो फोटो, 2-3 लौंग ऐं 3-4 कारा मिर्च। बस नंढड़ो फोटो हिन में शामिलु था कयूं 2। ऐं हिकिड़ो असां इन में ऐड कंदासीं वॾो फोटो। बस थोरो असां हिन में शामिलु कयोसीं ज़ीरो, थोरा लौंग, थोरा कारा मिर्च। अच्छा, गॾो असां इन में ऐड कंदासीं असांजा इहे सुर्ख मतिलबु ॻाढ़ा बसर। जेकॾहिं तव्हां वटि ॻाढ़ा बसर न आहिनि त तव्हां हिकिड़ो वॾे साइज़ जो बसर खणो ऐं उहो जॾहिं सुर्ख थी वञे त पोइ गॾो तव्हां हिनजे जेको गरम मसालो आहे इहो शामिलु कयो। इन्हनि शयुनि खे थोरो फ्राई कंदासीं। ऐं इन खां बाद में मां हिन में शामिलु कंदमि पटाटा जेके असां पाणीअ में भुॼाए रखिया आहिनि, छाकाणि त कारा थी वेंदा आहिनि। त कटियो आहे त पोइ पाणीअ में भुॼाए रखो। चलो, हे अची विया।
हलो जी पटाटा अची विया। हाणे इनखे ॾींदासीं थोरो ढक ॾींदासीं ऐं कुझु देरि में मां हिन में शामिलु कंदमि मसाला जेके तमामु बेसिक आहिनि। लूणु, हेड, पिसियल ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं सुका धाणा। बसि हे असां थोरा मसाला गॾु था कयूं। लूणु इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। अच्छा, लूणु तव्हां हिन में शामिलु कंदव चांवरनि जे हिसाब सां। लूणु एतिरो हुजे जेको पटाटनि में बि काफ़ी थी वञे ऐं चांवरनि जे हिसाब सां बि काफ़ी हुजे, पर थोरो अवल घटि विझो छो त टेस्ट करणु इलाही आसान आहे, पर जेको घटि करणु आहे उहो तव्हांजे लाइ मुश्किल थी वेंदो। त मां 1 टीस्पून भरे करे शामिलु था कयूं फ़िलहालु लूणु। अच्छा, इन सां गॾोगॾु हिन में शामिलु कंदासीं हेड। त हेड बि इन में शामिलु थींदी। 1 टीस्पून। इन सां गॾोगॾु थोरा ऐड कंदासीं पिसियल ॻाढ़ा मिर्च। बसि 1 लेवल में टीस्पून। ऐं थोरा शामिलु कंदासीं हिन में कुटियल ॻाढ़ा मिर्च। ॿिन्हिनि जो फ्लेवर डिफरेंट हूंदो आहे, सुठो लॻंदो आहे। अची विया कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं सुका धाणा। थोरो चिमचो बि हलाईंदा हलो। अच्छा, थोरो पाणी त जीअं असांजो जेको मसालो आहे उहो सड़े न। थोरो फ्राई त कयूं न पटाटनि खे, मसाले खे। अच्छा, थोरो ऐड कंदासीं हिन में सुका धाणा। थोरो मां हिन में ऐड थी कयां ऑयल बि। पटाटनि जा असां तयारु था कयूं चांवर, जंहिंखे आलुनि जो पुलाव बि चइबो आहे। ऐं जॾहिं असां नंढड़ा हूंदा हुआसीं त मोस्टली जॾहिं असां स्कूल खां घर ईंदा हुआसीं त असांजी अम्मा चाढ़े रखंदी हुई, या त पटाटनि में चांवर हूंदा हुआ, दाल चांवर मोस्टली तयारु हूंदा हुआ, या पोइ जेके रस वारा पटाटा हूंदा आहिनि उहे तयारु हूंदा हुआ। तमामु वरी थींदो आहे राति जो मोस्टली घरनि में। ऐं अॼुकल्ह वरी हिकु मनु ॿोड़ मानी जेको आहे सो तयारु थींदो आहे, जेको ॾींहं में बि इस्तेमालु थिए ऐं राति में बि। पर स्पेशली ॾींहं जो लाइट खाधो इलाही सुठो लॻंदो। अच्छा, पाणी लाज़मी ऐड कजो जॾहिं तव्हां हिन में स्पेशली मसालो शामिलु कयो, छो त मसाले खे पचण जे लाइ बि पाणी जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं जेकॾहिं मसालो सड़ी वेंदो त पोइ मज़ो न ईंदो। चलो, अच्छा, थोरी हिते जेका हिन जी बाहि आहे उहा बि थोरी स्लो था कयूं। पटाटा असांजा कुझु ॻरी वेंदा, उन खां बाद में असां हिन में शामिलु कंदासीं चांवर। चांवरनि खे तव्हां भुॼाए रखो ऐं हाफ kg असां अॼु इस्तेमालु कंदासीं चांवर। अच्छा, टमाटा विझण खां अॻु में बि मेक श्योर कजो त जेके तव्हांजा पटाटा आहिनि उहे कुझु ॻरी विया आहिनि। थोरो हिनखे कवर था कयूं ऐं जेके असांजा टमाटा आहिनि उन्हनि खे स्लाइस था कयूं। तक़रीबन 3 जेके हिन से मां हिन में ऐड कंदमि टमाटा। ऐं जेकॾहिं नंढड़े साइज़ जा आहिनि त 4 बि तव्हां शामिलु करे सघो था। नंढड़े साइज़ जा आहिनि त 4 ऐड था कयूं। इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि टमाटा हुजनि चांवरनि में। चलो जी, 4 असां हिन में
रफली तव्हां हिनखे चॉप कयो, स्लाइस कयो ऐं हिकु ॿ इन में शामिलु कंदासीं साओ मिर्च। बसि हिकिड़ो ख़ुशबू जे लाइ, साए मिर्च जी पंहिंजी हिकिड़ी ख़ुशबू हूंदी आहे, बसि हिकिड़ो ख़ुशबू जे लाइ थोरो साओ मिर्च। हिनखे बि अगेन थोरो स्लाइस कंदासीं। ऐं जेके टमाटा आहिनि इन्हनि खे बि स्लाइस था कयूं। अच्छा, स्लाइस करण सां टमाटा वरी ॻरी बि जल्दी वेंदा आहिनि। बसरनि खे ॻाढ़ो करिणो आहे, थोरो साबित गरम मसालो, बसर शामिलु कयासीं, उन खां बाद में पटाटा, थोरो पटाटनि खे फ्राई कयो, मसाले में लूणु, ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा ऐं हेड। शायदि ई कोई अहिड़ो मसालो हूंदो जेको तव्हांजे घर में शामिलु न हूंदो। ऐं मां वटि छो त हे कड़ी पता पिया आहिनि त छो न थोरा कड़ी पता बि इन में ऐड कजनि। फ्लेवर इलाही सुठो थी वेंदो आहे कड़ी पतनि जो। थोड़ा इन्हें में शामिल था क्यों कड़ी पत्ता। जी इतना काफ़ी है। मसालो असांजो सरण न खपे। चेक कयां मां असांजा पटाटा जेके आहिनि से केतिरा ॻरी विया आहिनि। चलो अञा सख़्तु आहिनि, थोरो हिन में पाणी ऐड था कयूं छो त हाणे फ्राई थी वियो आहे असांजो मसालो बि ऐं पटाटा बि। त पाणी थोरो सबील शामिलु कंदासीं ऐं मां हिन में ऐड कंदमि इहे टमाटा। पाणीअ सां गॾु जॾहिं असां तेज़ बाहि ते पचाईंदासीं त जेके असांजा टमाटा आहिनि इहे बि ॻरी वेंदा। जी बाहि हाणे थोड़ी तेज़ कंदासीं ऐं सावा मिर्च ऐं 3 खां 4 स्लाइस में टमाटा इन में शामिल कयूं। उनखे कुक थियण ॾींदासीं ऐं जेके असांजा सावा धाणा आहिनि न उन जूं जेके डंडियूं आहिनि उहे मां हिन में शामिलु कंदमि। ॾाढी ख़ुशबूदार डंडियूं हूंदियूं आहिनि, ॾाढी मज़ेदार लॻंदियूं आहिनि। चटणी ठाहियो था उन में तव्हां हिनखे इस्तेमालु कयो। बिल्कुलु ज़रूरी न आहे त सावनि धाणनि जी जेके डंडियूं आहिनि उहे तव्हांखे उछलाइणियूं ई आहिनि। जेकॾहिं साफ़ु सुथरियूं आहिनि बसि हेठियां थोरा कट था कयूं। अच्छा, थोड़े जेके हिन जूं डंडियूं आहिनि न उहे हींअर पचंदे वक़्तु ऐड कंदासीं पटाटनि जे पुलाव में। अच्छा, पाणी बि तव्हां हिन में ऐड कंदव पंहिंजे हिसाब सां। जंहिं क़िस्म जा चांवर तव्हां इस्तेमालु कयो था, जंहिंजी तव्हांखे आदत आहे, तव्हांखे ख़बर आहे त हू घणो पाणी खणंदा आहिनि, उन लिहाज़ सां ई हिन में पाणी शामिलु थींदो। हमेशह चांवरनि खे वेकिरे थांव में चाढ़ियो त जीअं उन्हनि खे थोरो पचण जो वक़्तु मिले, जाॻह मिले। जेकॾहिं थांव चौड़ो न हूंदो त पोइ चांवर कुॾ बि थी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तमामु सुठा खिलियल तव्हांजा राइस तयारु थियनि त पोइ मेक श्योर कयो त तव्हांजो जेको बि थांव आहे उन में सुठी जाॻह हुजे चांवरनि जे तयारु करण जी। थोड़ी देरि जे लाइ मां हिनखे कवर थी कयां ऐं असांजा उहे ॾिसण वारा घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे त अॼु असां तयारु कयूं था
पटाटनि वारा चांवर, जंहिंखे पटाटनि जो पुलाव बि चइबो आहे, ऐं उन सां गॾु असां तयारु कंदासीं खीरे जो रायतो। ॿिन्हिनि जो कॉम्बिनेशन तमामु मज़ेदार आहे। ऐं हींअर ताईं असां छा कयो आहे, तव्हांखे ऑयल ऐड करिणो आहे 1/2 कप, छो त चांवर असां वटि 1/2 kg आहिनि। उन में ऐड कंदासीं साबित गरम मसालो, जंहिंमें थोरो ज़ीरो आहे, 3-4 लौंग, ऐं कुझु तव्हां ऐड कंदव हिन में कारा मिर्च। नंढड़ा फोटा 2 शामिल कया अथसि, हिकिड़ो वॾो फोटो, दालचीनीअ जो हिकिड़ो नंढड़ो टुकड़ो। गर्मीअ में कोशिशि कयो त गरम मसालो या ओवरऑल मसालो बि घटि हुजे तव्हांजे खाधे में। अच्छा, जीअं ई इहो थोरो कड़कड़ाए हुन में ऐड कंदासीं बसर। मां वटि बसर सुर्ख हुया, ऐं तव्हां वटि जेकॾहिं सुर्ख न आहिनि त तव्हां सभिनीनि खां अवल बसर सुर्ख कजो, पोइ थोरो गरम मसालो ऐड कयो। पटाटा ऐड कयो, पटाटनि खे सुठे तरीक़े सां फ्राए कयो, कंहिं बि मसाले खे शामिलु करण खां अॻु में। जॾहिं पटाटा थोरा सुर्ख थी वञनि, फ्राए थी वञनि, उन खां बाद में हुन में लूणु शामिलु कंदासीं, ॻाढ़ा मिर्च पिसियल बि ऐड कयासीं, ऐं कुटियल बि शामिलु कयासीं। उन सां गॾोगॾु इन में हेड शामिलु कयो, हिकिड़ो पूरी सबील हेड ऐड कयो, पटाटनि जे पुलाव में सुठी लॻंदी आहे। ऐं उन खां बाद में मां हिन में ऐड कया आहिनि दरमियाने साइज़ जा टमाटा हुया, त 4 टमाटा स्लाइस करे उहे ऐड कयो। थोरी सावन धाणनि जूं डंडियूं मां हिन में शामिलु कयूं आहिनि, ऐं 2 जेके आहिनि से सावा मिर्च थुल्हा थुल्हा कट करे उहे तव्हां हिन में शामिलु कयो। भले असां ॻाढ़ा मिर्च विधा हुजनि, पर सावन मिर्चनि जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे, त 1-2 साओ मिर्च ज़रूरु तव्हां हिन में शामिलु कयो, ऐं साओ धाणो बि इहो ऐड कयो अथसि। ऐं हाणे जॾहिं पटाटा बिल्कुलु ॻरी वेंदा, उन खां बाद में असां हिन में ऐड कंदासीं चांवरनि जे लाइ पाणी। जेकॾहिं 1/2 kg चांवर आहिनि त कम अज़ कम 1 लीटर पाणी त तव्हां हिन में शामिलु कयो, त चांवर सुठे तरीक़े सां पचनि। ऐं लूणु जेको आहे सो तव्हां चांवरनि जे हिसाब सां शामिलु कंदा। थोरो चेक था कयूं। जॾहिं असां चांवरनि खे दम ॾेई छॾींदासीं, त पोइ असां तयारु कंदासीं हिन जो रायतो। ऐं गर्मा गर्म चांवर हुजनि, थधो ज़बरदस्त रायतो हुजे, इलाही सुठो लॻंदो आहे। अच्छा, मसाला ऑलमोस्ट तमामु ऐड कया आहिनि, पर घणा शामिलु न कजो। जेकॾहिं असांखे बिरयानी न आहे ठाहिणी, पटाटनि जा चांवर आहिनि थोरा लाइट हूंदा त तबियत ते बि लाइट रहंदो आहे। स्पेशली जीअं हाणे गर्मी कराचीअ जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां, बल्कि कराची छा लाड़काणो ऐं तमामु शहरनि में इलाही गर्मी जेका आहे सा हाणे ज़ोर वठी वई आहे। त कोशिशि कयो त हाणे पंहिंजे खाधनि खे अञा बि घणो तव्हां लाइट कयो, जंहिंमें ऑयल बि घटि हुजे, मसाला बि घटि हुजनि, ऐं खाधे खे ॿाहिरि बिल्कुलु बि नाहे रखिणो। जेतिरो जल्दी थी सघे खाधे खे तव्हां फ्रिज फ्रीज़र जेका बि हुनजी जाइ आहे उन में फ़ौरन ट्रांसफ़र कयो, छो त गर्मियुनि में खाधो जल्दी ख़राबु थी वेंदो आहे या जल्दी बासी बि थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां पुराणो खाधो खाईंदव त पेट बि जल्दी ख़राबु थी थो वञे। ॿारनि जो इलाही पेट ख़राबु थी वेंदो आहे इन गर्मियुनि में, त खोड़ सारो पंहिंजो ख़्याल बि रखो। पाणी घणे मां घणो जेतिरो तव्हांखां थी सघे पाणीअ जो इस्तेमालु कयो। अच्छा, हाणे अधु ॻरिया इहे पटाटा थी विया आहिनि। बाक़ी जेके असांजा पटाटा आहिनि उहे ॻरंदा चांवरनि सां गॾु, छो त चांवर बि हिन में असां ऐड कंदासीं, उन्हनि खे पचाइणो आहे। जॾहिं चांवर तव्हां शामिलु कयो त पोइ तव्हां लूणु ऐं मिर्च स्पेशली उन्हनि खे चेक कयो, एडजस्ट करे सघो था। लूणु थोरो घटि थो लॻे, उनखे तव्हां एडजस्ट कयो। ऐं तव्हां ॾिसो हाणे जेके टमाटा आहिनि उहे बि सुठे तरीक़े सां ॻरी विया आहिनि, छो त असां पाणीअ में शामिलु कयोसीं, पाणी तेज़ बाहि कईसीं, टमाटा बि ॻरी विया ऐं पटाटा बि असांजा अधु ॻरिया थी विया आहिनि। ऐं हींअर पटाटा बि इलाही सुठा आहिनि, उहे मिठा न आहिनि आया, सुठा पटाटा आया आहिनि। चलो, थोरो मसाले खे भुञींदासीं ऐं उन खां बाद में मां हिन में ऐड कंदमि 1 लीटर पाणी। अच्छा, मसालो सुठे तरीक़े सां असां भुॻोथसीं ऐं जेके पटाटा आहिनि उहे बि अधु ॻरिया थी विया आहिनि, कंप्लीट न ॻरिया आहिनि। त हाणे मां हिन में शामिलु थी कयां 1 लीटर पाणीअ जो। हाणे हिनखे थोरो
उबरण ॾींदासीं। जीअं ई इन में उबाल अची वेंदो त पोइ मां इन में शामिलु कंदमि भुॻियल भुॼाए रखिया हुआसीं असां चांवरनि खे, उहे चांवर ऐड कंदासीं। बासमती चांवरनि में तमामु क़िस्मनि जा जेके बि पुलाव आहिनि, मटर पुलाव हुजे, पटाटनि में पुलाव हुजे, चिकन में हुजे, बीफ में हुजे, मटन में हुजे, सुठो तयारु थींदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां बिरयानी था ठाहियो, ज़रदो था ठाहियो, त पोइ तव्हां सेला राइस में ठाहियो, उन में इलाही सुठो लॻंदो आहे। त मां वटि जेके चांवर आहिनि उहे से भुॻल आहिनि। चलो त असां हिन में ऐड कंदासीं हे असांजा भुॻल राइस। थोरो बसि पाणी बबल करणु शुरू थी वञे त पोइ चांवर ऐड कंदासीं ऐं चांवर जीअं ई दम ते अची वेंदा, इन जी बाहि हल्की करे असां इनखे ॾींदासीं दम। ऐं पोइ असां तयारु कंदासीं रायतो, छो त 10 खां 15 मिंट असांखे, एटलीस्ट 10 खां 12 मिंट असांखे दम ॾियणो आहे। एतिरी देरि में असां पंहिंजो रायतो तयारु कंदासीं। थोरो बरकण बि शुरू थी वियो आहे त हिन में ऐड था कयूं चांवर। जंहिं बि क़िस्म जा तव्हां चांवर इस्तेमालु कंदा आहियो, जेके तव्हांखे सुठा लॻंदा आहिनि, बसि उन्हनि चांवरनि जो इस्तेमालु कयो। अच्छा, चांवरनि खे जॾहिं तव्हां भुॼायो था त भुॼाइण खां बाद में इन्हनि खे वॉश न कयो, अवल वॉश कयो, छो त पोइ चांवर सॉफ्ट थी वेंदा आहिनि। ऐं थी सघे थो त जॾहिं तव्हां उन्हनि खे वॉश कयो, धो, त पोइ उहो टुटी पवनि। त वॉश करण खां अॻु में इन्हनि खे, भुॼाइण खां अॻु में इन्हनि खे वॉश कयो। थोरो मिक्स था कयूं ऐं मां इन जो लूणु जेको आहे सो उहो चेक कयां। लूणु थोरो घटि आहे त लूणु ऐड था कयूं। 1 टीस्पून बस काफ़ी आहे। अच्छा, चांवर ऐड करण खां बाद में लूणु चेक कयो त पोइ तव्हांखे सही आइडियो बि थी वेंदो। चलो इनखे थोरो मिक्स था कयूं ऐं मां इनखे कवर थी कयां। जॾहिं घणो करे बड़कणु शुरू थी वेंदो त पोइ मां इन जी बाहि खे थोरो स्लो कंदमि। इन खां बाद में हिनखे दम ॾींदासीं। थोरा जेके सावा धाणा आहिनि उहे ऐड करे हिनखे सर्व कंदासीं। ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेको असांजो खीरे जो रायतो आहे, हिन में असां छा था ऐड कयूं। खीरो आहे मां वटि, इहो ऐड कंदासीं। थोरा मिर्च आहिनि, इनखे थोरो कुटींदासीं। मां वटि उखरी मोहरी आहे, हिन में थोरो कुटे था वठूं। 1 मिर्च अगेन ख़ुशबू जे लाइ। थोरो इनखे असां बारीक चॉप था कयूं त जीअं पोइ असांखे कुटण में आसानी बि थी पवंदी। इहो असां इन में ऐड था कयूं। थोरो मां इन में शामिलु कंदमि ज़ीरो। अच्छा, इन में तव्हां बसर बि ऐड करे सघो था, पर मां खीरा ई शामिलु कंदमि हिन में। ॿ मां वटि खीरा मौजूदु आहिनि। खीरे जो अक्सर माण्हू खीरे खे स्क्वीज़ करे इन में ऐड कंदा आहिनि, मतिलबु खीरे जो पाणी कढी करे ऐड कंदा आहिनि। उनजी मुंहिंजे हिसाब सां बिल्कुलु बि ज़रूरत न आहे, छो त
असां रायते में पाणीअ जो इस्तेमालु न कंदासीं, त पोइ खीरे जो जेको पाणी आहे उहो तव्हां हिन में भले शामिलु कयो, सुठो लॻंदो। अच्छा, थोरा ऐड कंदासीं हिन में धाणा ऐं थोरो मां हिन में ऐड कंदमि ज़ीरो। थोरो हिन में ज़ीरो शामिलु कंदासीं। ऐं ज़ीरे सां गॾु कुझु असांजा आहिनि इहे कारा मिर्च। चलो जी, चलो बसि एतिरो काफ़ी आहे। अच्छा, हाणे अची वेंदासीं पंहिंजे इन्हनि खीरे ते। मर्ज़ी आहे खीरे जे बारे में बि त तव्हां इनखे स्किन रिमूव था कयो या नथा कयो। मां स्किन रिमूव नथी कयां, अञा बि सुठी ॻाल्हि आहे। स्किन सां गॾु खीरे खे तव्हां इस्तेमालु कयो। त हिते खीरे खे थोरो कंदासीं कद्दूकश। जेको हिनजी थुल्ही वारी साइड आहे उन सां बारीक चॉप भी करे सघो था, पर कद्दूकश करण में आसानी थी पवंदी। इन जो जेको पाणी आहे उहो असांखे रायते में कम ईंदो। पोइ तव्हांखे जेको नॉर्मल पाणी आहे उहो तव्हां रायते में न विझिजो, त खीरे जो ई पाणी हूंदो, अञा बि टेस्ट जेको आहे सो बहितर थी वेंदो। त 2 खीरा आहिनि ऐं ऑलमोस्ट हाफ kg आहे असां वटि धोरो। थोड़ा मां हिन में ऐड कंदमि कारा मिर्च। असां पीसिया अथसीं 4 खां 5। हिकिड़ो वॾे साइज़ जो आहे साओ मिर्च, थोड़ा धाणा। अच्छा, कंप्लीट उन्हनि खे बि न पीसियो आहे, पर थोरो उनजो हिकिड़ो जूस जेको आहे उहो निकिरी आयो आहे। चलो, हिकिड़ो खीरो थी वियो, हिकिड़ो ॿियो बि करे था वठूं जेसीं ताईं असांजा चांवर तयार था थियनि, पर थोरो चांवरनि खे बि ॾिसंदा हलंदासीं। चलो जी, न सिर्फ़ु पटाटनि जे चांवरनि सां ई भलो लॻंदो, बल्कि मां हमेशह चवंदी आहियां त नेरनि में बि जेकॾहिं पराठनि सां गॾु तव्हां सिंपल धोरो मिठो हुजे या सादो हुजे, या पोइ ईअं तव्हां रायतो तयारु कयो खीरे जो पटाटनि जो, त इलाही सुठो लॻंदो आहे। जॾहिं दिलि न चवंदी आहे त कुझु बि गरम एॾो खाइजे, थधो थधो रायतो इलाही रिफ्रेशिंग लॻंदो आहे, स्पेशली जॾहिं गर्मियूं घणियूं थी वञनि। चलो जी, स्किन समेत ऐं खीरे जे पाणीअ समेत रायते में असां ऐड कंदासीं खीरो। खीरे जी ड्रिंक भी ॾाढी बहितरीन तैयार थींदी आहे ऐं इंशाअल्लाह उहा बि तव्हां सां गॾु ज़रूरु शेयर कंदासीं। जॾहिं पाणी घणो पीअण ते दिलि न चए त पोइ ड्रिंक्स जो इस्तेमालु करणु खपे, जीअं असां पाण खे हाइड्रेट रखी सघूं। चलो जी, चलो जी, ये अची वियो असांजो खीरो।
इन में शामिल कंदासीं हे असांजा कुटियल धाणा, ज़ीरो ऐं थोड़ा मिर्च। चलो हे अची वियो। हिकिड़ो वॾो चिमचो बि आहे, मां वटि थोरो इन में शामिल कंदासीं लूणु, पर गॾोगॾु चांवरनि खे चेक कंदा हलूं। जीअं ई दम ते ईंदा चांवरनि खे असांखे ॾियणो आहे दम। थोड़ा चांवर अञा तैयार थींदा। अच्छा, इन में ऐड था कयूं थोड़ो लूण हस्बे ज़रूरत। हिकिड़ो टीस्पून ऐड कयोसीं लूण। थोड़ा इन में शामिल कंदासीं कारा मिर्च। अच्छा, अगेन तमाम घणा मसाला असांखे रायते में नाहिन ऐड करना। हे अची वियो ऐं हाणे असां इन में ऐड कंदासीं अवल मां इहो जेको तमामु असांजो मिक्सचर आहे इहो ऐड था कयूं धोरे में। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं खीरे जे पाणीअ सूधो। अच्छा, कलर भी इलाही सुठो अची वेंदो आहे हिन रायते जो। थोरो रायतो छिडरो भी थी वेंदो, छो त जेको खीरो आहे उनजो पाणी असां न कढियो अथसीं। लूणु या त नॉर्मल लूण जो इस्तेमालु कयो जीअं असां ऐड कयो अथसीं, या पोइ तव्हां हिन में थोरो कारो लूणु बि ऐड करे सघो था, उहो बि इलाही सुठो लॻंदो आहे। चलो बस दैट्स इट। चांवरनि खे चेक था कयूं। बस चांवरनि खे 10 खां 12 मिंट दम ॾींदासीं ऐं मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां। स्पेशली जेके अॼु असां इहो रायतो तयारु कयो अथसीं इन जो मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां। असांजा उहे घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो हुजे, कंहिं क़िस्म जो कोई भगार असां हिन में नाहे ॾिनो, त जीअं हिन जी जेका फ्रेशनेस आहे उहा क़ाइमु और दाइमु रहे। हाफ के जी असां वटि हुयो धोरो, फ्रेश धोरो। खीरे में रायते में ख़ासि तौर ते पुराणे धोरे जो इस्तेमालु न कयो हो, तव्हां पंहिंजे भाॼीअ में विझो, बिरयानीअ में विझो, पर रायते में स्पेशली फ्रेश धोरो हुजे। ऐं उन में पोइ असां ऐड कयासीं 2 वॾे साइज़ जा मां वटि खीरा हुया। स्किन भी उनजी रिमूव न कई अथसीं। कद्दूकश कंदव त बहितरु रिज़ल्ट ईंदो। इलाही बारीक हूंदा, खाइण में सुठा लॻंदा ऐं उनजो पाणी बि तव्हांखे स्क्वीज़ करण जी बिल्कुलु ज़रूरत नाहे। पाणीअ सूधा उहे 2 खीरा कद्दूकश करे उहे ऐड कयो। हिकिड़ो वॾो मिर्च असां खयो अथसीं। जेकॾहिं तव्हांखे थोरी तेज़ी ऐड करणी आहे त नंढा मिर्च इस्तेमालु कयो 1 खां 2। थोड़ा हुन में ऐड कंदासीं धाणा ऐं थोरो शामिलु कयोसीं ज़ीरो, उहो तव्हां ऐड कयो ऐं उनखे तव्हां थोरो कुटे वठो, उहो इन में शामिलु करिणो आहे। लूणु शामिलु कयो, इहो जेको असां रेगुलर इस्तेमालु कंदा आहियूं, या पोइ कारो लूणु बि सुठो लॻंदो आहे, उहो तव्हां इन में शामिलु कयो। तमामु अज्जा खे मिक्स कंदासीं। थोरो ऐड कंदासीं हिन में कारा मिर्च पंहिंजे फ्लेवर जे हिसाब सां। बस दैट्स इट। इहो बिल्कुलु असांजो तयारु थी वियो आहे। पोइ तव्हां इनखे पंहिंजे पटाटनि जे पुलाव सां गॾु सर्व करे सघो था। डिफरेंट रेसिपीज़ सां गॾु तव्हां इनखे सर्व करे सघो था। इनफैक्ट तव्हां इनखे नान सां गॾु ईअं बि इंजॉय कयो त हे इलाही मज़े जो लॻंदो आहे। चलो जी, चांवर जेके आहिनि उहे असांजा ऑलमोस्ट दम ते अची विया आहिनि। त इन्हनि खे मां हिन चुल्हे ते थोरो दम थी ॾियां।
जॾहिं थोरो थोरो मथे पाणी नज़र अचे इन जो मतिलबु आहे त जेके चांवर आहिनि इहे दम ते आहिनि। बसि इनखे कयूं था थोरो कवर। अच्छा, चांवरनि खे 10 खां 15 मिंटनि जे लाइ दम ॾियो। चांवर बिल्कुलु तयारु आहिनि। इन जी ॿाहिरि थोरी बंदि था कयूं ऐं जेको असांजो रायतो आहे इनखे डिश आउट करे था वठूं ऐं इन खां बाद में चांवरनि खे बि कढी था वठूं। अच्छा, एतिरो घाटो बि न आहे रायतो, छो त अगेन उहा ई ॻाल्हि त खीरे जो पंहिंजो हिन में पाणी मौजूदु आहे, इलाही लाइट आहे। तमामु घणो मसालो बि असां हिन में ऐड न कयो अथसीं, थोरा शामिल था कयूं हिन में धाणा बसि। ऐं हेॾे था अचूं पंहिंजे राइस जी तरफ़। चांवरनि में बि ऐड कंदासीं सावा धाणा ऐं इनखे मिक्स करे कयूं था डिश आउट। ऐं इन में कोई शक न आहे त जेके बि खाधा आहिनि असांजा मौसम उन्हनि ते इलाही असरअंदाज़ थींदो आहे। सियारे में जेको कुझु खाइण में मज़ो ईंदो आहे गर्मियुनि में एतिरो न ईंदो आहे। मौसम जे करे खाधा मटिजी वेंदा आहिनि ऐं मटिजी बि वञणु खपनि। त इनशाला तव्हां सां गॾु गर्मियुनि जे हिसाब सां रेसिपीज़ जेके आहिनि उहे शेयर कंदासीं। चलो चांवरनि खे डिश आउट था कयूं। ट्राई ज़रूरु कजो। हर घर में यकीनन ताहिरी बि चवंदा आहिनि। ख़ैर असांजी सिंधी फैमिलीज़ में त ताहिरी तयारु थींदी आहे या पटाटनि जा चांवर तयारु थींदा आहिनि, पर हर कंहिंजे ठाहिण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। इहा ई वजह आहे जो हर कंहिंजे घर जी मानी थोरी डिफरेंट हूंदी आहे। चलो मां पंहिंजे स्टाइल सां हिनखे तयारु कयो आहे। तव्हां ज़रूरु ट्राई कजो ऐं पंहिंजियूं जेके बि फरमाइशूं आहिनि उहे तव्हां सोशल मीडिया जे थ्रू असां ताईं पुॼाए सघो था। इनशाअल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे शो में ज़रूरु ऐड कंदासीं। ऐं इहो अची वियो असांजो अॼु जो मेन्यू। पटाटनि जो तव्हां हिनखे पुलाव चओ, ताहिरी चओ, इहा अॼु असां तयारु कईसीं। ऐं इन सां गॾोगॾु खीरे जो रायतो तमामु ईज़ी, आसान, सिंपल ऐं लिमिटेड मसाला हुया, चाहे हो ताहिरी हुजे या हो हुजे रायतो। गर्मियुनि में तमामु सुठो लॻंदो। ट्राई ज़रूरु कजो ऐं इनशाअल्लाह ताला नेक्स्ट एपिसोड में थींदी तव्हां सां मुलाक़ात न्यू मज़ेदार रेसिपीज़ सां गॾु। तेसी ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मंडे खां वठी थर्सडे ताईं मुंहिंजी थींदी अव्हां सां मुलाक़ात। ऐं यूट्यूब ते बि असांजो शो अपलोड थी वेंदो, हुते बि तव्हां असांखे ॾिसी सघो था। कोई बि रेसिपी तव्हां खां रहिजी थी वञे, तव्हां यूट्यूब ते हुनखे फॉलो करे वठो। ऐं इनशाअल्लाह ताला तव्हां सां रहंदी मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।